खबरनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल करा थी बुढ़ी शाह करीम अहमद शेख जी रिपोर्ट मूजिब त बुढ़ी शाह करीम टाउन कमेटी इंतजामिया जी नाकाम ऐं कारकर्दगी लख रुपयनि जी मालियत जूं गाॾियूं ख़राब ऐं तबाह वारी सूरतहाल में पयल हर तरफ़ कचरे गंदगी नज़र अचण ते शहरनि जी सियासी समाजी अॻुवाणी गणती इज़हार कंदे चयो आहे त करोड़ रुपया बजट रखंदड़ टाउन कमेटी बुढ़ी शाह करीम शहर खे लाभ ॾियण में मुकमल नाकार बणियल आहे। मुलाज़िमनि जी पगार मां पुण कटौती वारो अमल जारी आहे। शहर अंदर सफ़ाई ऐं सुथराई न हुअण करे शहर अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहे। बुढ़ी शाह करीम टाउन कमेटी में मुलाज़िमनि जी पगार में कटौती करप्शन खिलाफ सियासी समाजी अॻुवाणनि ज़रियनि मूजिब बुढ़ी शाह करीम टाउन कमेटी में करप्शन जो खुलियल नचो ऐं मुलाज़िमनि जूं माइशी क़त्लेआम जारी आहे। बुढ़ी शाह करीम जी टाउन इंतजामिया ग़रीब मुलाज़िमनि जी पगार ते दाड़ा हणण में सभु हदूं पार करे छॾियूं आहिनि। करप्शन जी बेताज बादशाह बचल ख़ासकरी जा मुबीना करप्शन कारा कारनामा बुढ़ी शाह करीम खे तबाही किनारे ते आणे ग़रीब मुलाज़िमनि जी माहवार पगार मां 1000 रुपया कटौती ते नाले ते हड़प कया पिया वञनि। जेके मुलाज़िम आवाज़ उथारनि था त उन्हनि जी नौकरी मां चट कई वञे थी ऐं पुण उन्हनि खे धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। शहर जी साफ़ सुथराई नाले जी मरम्मत स्ट्रीट लाइटनि जे नाले ते लखे रुपया जाली बिल मंज़ूर कराए सरकारी खज़ाने खे ॿिन्ही हथनि सां लुटियो पियो वञे। जॾहिं त शहर में पुण गंदगी जा ढेर बढ़ियल आहिनि। तेल ऐं मरम्मत जे नाले ते लखे रुपया लुटिया पिया वञनि। गाॾियुनि जे ईंधण ऐं मरम्मत जे नाले ते कागज़ी कार्रवाई करे ॻोढ़ी रक़म हज़म कई पई वञनि। टाउन कमेटी वटि अमले तौरु सिर्फ़ हिकु ई रक्शो हलंदड़ आहे पर लखे रुपया बिल तयारु कया पिया वञनि। जॾहिं त ज़मीन ते को बि हक़ीक़ी कमु नज़र नथो अचे। रिटायर मुलाज़िम पंहिंजे जाइज़ी हक़ लाइ ऑफिसनि जा चकर कटण ते मजबूर आहिनि पर खेनि कंहिं बि क़िस्म जी शानवाई नथी मिले। इलाइक़े वासियुनि तोड़े मुलाज़िमनि सिंध जे वॾे वज़ीर सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट सिंध एंटी करप्शन खाते खां मुतालबो कयो त बुढ़ी शाह करीम टाउन कमेटी जे रिकॉर्ड ते छापो हणी एडमिनिस्ट्रेटर असलम जिसकाणी ऐं बचल कास्केली ऐं ॿियनि खिलाफ़ जांच कई वञे।